माण्हू हर रोज़ क्रेडिट कार्ड इस्तेमाल कंदा आहिनि। अचो त ॾिसूं क्रेडिट कार्ड कीअं कमु कंदो आहे। जेकॾहिं अव्हां वटि क्रेडिट कार्ड आहे त उन में कार्ड जी सुञाणप लाइ मख़सूस अंग ॾिनल हूंदा आहिनि। उन सां गॾु अव्हां जो नालो ऐं ॿिया तफ़सील लिखियल हूंदा। हर कार्ड जे पासे ते वीज़ा, मास्टर, अमेरिकन एक्सप्रेस वग़ैरह जो निशान हूंदो आहे। कार्ड ते लॻल उन निशान खे प्रोसेसर या नेटवर्क लोगो चइबो आहे। फ़र्ज़ कयो अव्हां जे कार्ड ते वीज़ा लिखियल आहे। मुख़्तलिफ़ बैंक वीज़ा जे नेटवर्क या प्रोसेसर सां मुआहिदा कंदा आहिनि। जॾहिं अव्हां जो अकाउंट अलफ़ नाले बैंक में आहे ऐं अव्हां उन बैंक खां क्रेडिट कार्ड जी घुर कंदा आहियो त बैंक वीज़ा पारां जारी कयल नंबर सां हिकु कार्ड अव्हां खे ॾींदो आहे। अव्हां कार्ड खणी कंहिं शॉपिंग मॉल में वञो था ऐं उन कार्ड सां शॉपिंग कयो था। अव्हां जंहिं दुकान ते शॉपिंग लाइ वञो था, ज़रूरी आहे त दुकानदार जी बैंक अकाउंट जो पिणु वीज़ा सां मुआहिदो थियल हुजे। उन जी सूरत में वीज़ा पारां जारी कयल कार्ड खे अव्हां दुकान में इस्तेमालु करे सघो था। जॾहिं दुकानदार कार्ड खे मशीन में हणे थो त उन कार्ड जा तफ़सील मशीन दुकानदार जी बैंक ॾे मोकिले थी। दुकानदार जो बैंक अव्हां जे कार्ड जा तफ़सील वीज़ा नेटवर्क या प्रोसेसर ॾे मोकिलींदो आहे। वीज़ा नेटवर्क कार्ड जा तफ़सील ॾिसी मालूम कंदो आहे त उहो कार्ड कहिड़ी बैंक जारी कयो आहे। पोइ उहे तफ़सील अव्हां जी बैंक ॾे उमाणिया वेंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां जी बैंक इजाज़त ॾींदी त उहो वरी वीज़ा खे आगाह कंदी त हीउ माण्हू कार्ड मां शॉपिंग करे सघे थो, हिन जे कार्ड में हेतिरा पैसा आहिनि। वीज़ा नेटवर्क पोइ समूरा तफ़सील दुकानदार जी बैंक खे मोकिलींदो आहे ऐं बैंक उहे तफ़सील वापसि दुकानदार जी मशीन खे मोकिलींदो आहे। पोइ अव्हां खे दुकानदार कार्ड ते मुल्ह वरितल शयूं ॾींदो आहे। उहो सॼो अमल 3 खां 5 सेकंडनि जे विच में थींदो आहे। जॾहिं माण्हू शॉपिंग करे हलियो वेंदो आहे त दुकानदार खे मशीन पारां जारी कयल सिर्फ़ रसीद ई मिलंदी आहे। पोइ दुकानदार उहा रसीद पंहिंजी बैंक में जमा कराईंदो आहे ऐं बैंक उन रसीद जा तफ़सील वरी वीज़ा खे मोकिलींदी आहे। वीज़ा उहे तफ़सील अव्हां जी बैंक खे मोकिलींदी आहे। पोइ अव्हां जी बैंक वीज़ा ॾे पैसा मोकिलींदी आहे ऐं वीज़ा दुकानदार जी बैंक खे ऐं पोइ दुकानदार जी बैंक दुकानदार जे अकाउंट में पैसा जमा करे छॾींदी आहे। हिते क्रेडिट कार्ड जे हवाले सां आसान सम्झाणी ॾिनी वई आहे। उन सॼे अमल दौरान मुख़्तलिफ़ जॻहुनि ते सर्विस फीस वग़ैरह पिणु वसूल कया वेंदा आहिनि। उन खां सवाइ काफ़ी आज़ाद इदारा पिणु दुकानदार तोड़े बैंक जे विच में हूंदा आहिनि, जिन जो ज़िक्र कंहिं ॿी रिपोर्ट में कयो वेंदो। ॾिसंदा रहो इंफो सिंधी।